कलयुग में सत्संग ॾाढो सुलभ थी वियो आहे, ॾाढो फ़ाइदे वारो। इहो ई त हिकिड़ो गुण आहे कलयुग जो। गाई राम गुन गन बिमल भवतर बिनय प्रयास। गुरुवार हिकिड़ी कथा ॿुधाईसीं तव्हांखे, ॾाढी प्यारी कथा। हिकिड़ा महात्मा आया राजा वटि, बाबा सत्संग ॿुधायो। बाबा सत्संग ॿुधाईंदासीं, हिकु वचन जा 1 लख रुपया लॻंदो राजा खे। बाबा 1 लख? हा, तॾहिं त क़दुरु कंदो सत्संग जी। चओ हरे कृष्ण, हे हरि, श्री कृष्ण गोविंद, वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। अच्छा बाबा राजा हुयो, इन सां ॿियनि जो बि कल्याण थींदो, कृपा कयो ॿुधायो। संतन केवल 2 वचन ॿुधाया। कहिड़ो? हिकिड़ो त राजा रोज सत्संग कयो। हाणे ॾिसो, जंहिं सत्संग जे लाइ उन 2 लख रुपया ॾिना, उन हिकु ई वचन में उनजो जीवन भर केॾो फ़ाइदो थियो। कि केवल 2 वचननि जा जेके 2 लख रुपया महात्मा वठनि था, पहिरियों ईअं न ॿुधाईंदा हुआ सत्संग। माण्हुनि जी अखियूं ॾिसंदा, श्रद्धा ॾिसंदा, सिक ॾिसंदा, त्याग ॾिसंदा, सत्संग लाइ केतिरो त्याग थो करे, घणा चक्कर लॻाए अथई। पोइ वञी संत महात्मा कंहिंखे सत्संग ॿुधाईंदा ऐं क़दुरु हूंदी। हाणे सत्संग त ईअं था हलनि कि छा चइजे। हरे राम। सत्संग ईअं था हलनि जीअं प्रभुअ जी हवा थी हले, बंदि ई नथी थिए, हलंदा था रहनि, पर लाभ उहो माण्हू नथा वठनि, महत्व घटिजी वियो आहे। त हिन वचन में ई केॾो लाभ थियो कि जीवन भर सत्संग कजा त राजा उदम करे हाणे संतन खे ॻोल्हींदो, सत्संग कंदो। चओ हरे राम। ॿियो वचन कहिड़ो आहे बाबा? कि सुबुह जो उथी सवेल स्नान करे प्रभु जो नाम वठ, प्रभु जो ध्यानु कर, प्रभु जे विग्रह खे निहार, सवेल वञ, स्नान करे अच। तुंहिंजे बगल में पवित्र नदी थी वहे, नदी में सनानु कर राजा, ऐं उथी करे भगवान जे चरणनि में वेही रहो कुछ देर। राज पाठ कर्म पोइ कर पंहिंजा, पहिरियों तूं प्रभुअ जे चरणनि में वेह, त भगवान तुंहिंजे घट में अची वेहंदो, तोते कृपा थींदी, तुंहिंजा लेखा कटजंदा, तोते अपार दया थींदी। राजा ॾाढो प्रसन्न थियो, घणी सिक श्रद्धा सां पूजन अर्चन करे, मथो टेके करे 2 लख मोहरियूं ॾिनियूं उन ज़माने में। तॾहिं महात्मा खिली करे चवनि था, त मां पंहिंजे लाइ थोरी घुरी मैं, हे दीननि ग़रीबनि खे राजा ब्राह्मणनि खे गौ माता जी सेवा में लॻाए छॾ। राजा जी श्रद्धा अञा वधी वई। चओ हरे राम। कि धन छॾे करे त साधु बणियो आहियां मां गृहस्थी थोरी आहियां। रमता जोगी बहता पानी, चरावेती चरावेती असांजो कमु आहे। हा, चरना यानी चर शब्द जेको संस्कृत सां ठहियो आहे, त चर यानी हिकिड़ो अर्थ थींदो आहे चरना यानी चलना। चओ हरे राम। राक्षस खे चवंदा आहिनि निशाचर। निशा यानी रात जो घुमण वारा केर हूंदा आहिनि? निशाचर। चओ हरे राम। हाणे सुबुह जो भले माण्हू नज़र न अचनि, राति जो त काफ़ी नज़र ईंदो तव्हां। राति जो त शहर खुलियल आहे, 12 बजे वञो, रेस्टोरेंट खुलियल आहिनि, आइस्क्रीम पार्लर खुलियल आहे, होटल खुलियल आहिनि सभु। 12-1 ताईं त माण्हू आम जाम बढ़िया रोटी खाई पेट ते चकाचक हथ फेरींदा आहिनि। चओ हरे कृष्ण। असांजा बुजुर्ग चवंदा आहिनि सूरज ढलजे बसि, सूर्यास्त थियो यानी 7 थी आहे, सुम्हण जी तयारी कर। अरे बाबा अंधेर था कयो, 7 बजे, ही 7 बजे तयारी कंदे त 8 बजे तोखे निंड ईंदी। 8 बजे निंड ईंदे 8 घंटा सुम्हंदे, जवान माण्हू 7 घंटा त सुम्हंदो कम से कम। चओ हरि राम। तॾहिं त वञी अमृत वेले उथंदे 6 बजे। हाणे ॿुधायो असां सुम्हूं था 12-1 बजे, त निंड बि पूरी काॾों थींदी। ऐं उथंदासीं त झूटा हणंदासीं कि गोता हणंदासीं भगवान जे भजन में। उथो सवेल। अरे सुम्हो सवेल, पहिरियों सुम्हंदासीं सवेल न असां त सवेल काॾों उथंदासीं भाई। चओ हरि राम। त रात जो घूमे उसे निशाचर कहते हैं। चर्या ने चरना एक शब्द, घूमना, और चर्या ने खाइण खे बि चवंदो। संस्कृत में ये शब्द अथव भाई। चर्या ने चवंदा आहिनि सॼो ॾींहुं, असांखे बाबा जन मूंखे चवंदा हिन छोरे खे सॼो ॾींहुं चर हुजेसि। चओ हरे राम। ॿारनि जो सुभाउ हूंदो आहे जेके वधीक खेॾंदा आहिनि, हेॾो घुमी आयो त वरी हेॾे ठोंगा हणंदो,
आलू पिया त हिकु कटोरो साफ़, वरी हेॾो घुमी आयो बढ़िया त हेॾो दाल जो कटोरो चाढ़ियो। त इहे सभु लॻल पिया हूंदा आहिनि क्रियाकलाप। त चरिया ने घुमना चरिया ने खाना। चओ हरि राम। त ठीकु आहे, राजा सतवचन चयो ऐं ॿिए ॾींहुं राजा सवेल उथियो संतन जो वचन मञी करे ऐं नदीअ ते सनानु करे आयो। सवेल प्रभुअ जो भजन कयईं, उनजे अंदरि सात्विक गुण आया, ॾाढो सुठो लॻो। वरी सत्संग कयईं। इन तरह सां कुझु ॾींहं गुज़रिया। राजा हिकु ॾींहुं नदीअ ते वियो सवेल। चओ जय श्री कृष्ण। त घुमंदे घुमंदे उहे महात्मा नज़र आया। चओ हरि राम। कहिड़ा महात्मा? जेके 2 लखनि में घणा बवचन ॾेई आ, लेकिन उहे पंहिंजे बढ़िया नाम में उते नदीअ जे किनारे नाम पिया जपनि। ऐं राजा संतन खे ॾिसी परियों खां प्रणाम कयो, उन्हनि खे व्यवधान उत्पन्न न कयो ऐं वञी करे जीअं टुबी हई त छा ॾिठो? हिकिड़ो बगुलो स्नान थो करे। चओ हरि राम। उहो छा पियो करे? हिकु पेर मथे करे साधू बाबा ठही तपस्या पियो करे। बगुला ईअं कंदा अथव, ईअं वेहंदा अथव, हिकु पेर मथे करे ॼण साधू बाबा आया आहिनि। पोइ मच्छ कच्छ ईंदा आहिनि, अरे हलो भाई असांजे जलाशय में कोई वीचारो परम पुरुष, कोई महान पुरुष आयो आहे, हलो त हलो मथो टेके अचूं उनखे। उनखे अडोल ॾिसी, समाधि लॻियल ॾिसी करे उनखे सभु वीचारा मत्स्य मछलियूं सभु ईंदा आहिनि उते साम्हूं। ऐं हुते इन धुन में ई वेठो हूंदो आहे कि अचे त पोइ चङी तरह अॻो पोइ शिकार कयां बगुलो। त बगुलो छा पियो करे? जंहिं पत्थर ते बीठो, उन पत्थर ते पाणी पियो विझे, वरी पंहिंजी चोंच जेकी हुई उहा ईअं नुकली पियो करे, घसे पियो। चओ हरे राम। वरी पाणी विझे, वरी उहा जेकी नोक हुई उहा थोरी घिसे त भई मच्छीअ खे पकड़ण में सुविधा थिए। चओ हरे राम। इहा ॻाल्हि राजा ॾिठी ऐं संत जीअं नेत्र खोलिया त उन्हनि बि ॾिसी वरितो त अनायास संत जे मुख मां हिकिड़ो वचन निकिरी वियो। ऐं जेको वचन हिकिड़ो कविताबद्ध थी वियो। चओ हरे राम। उहो वचन सम्झो दोहो ठही वियो, हिकिड़ो श्लोक ठही वियो। संत महात्मा ॾिठी बगुलो छा थो करे? पाणी खणे थो, तलाउ मां पत्थर ते विझे थो, वरी पंहिंजी चोंच घिसे थो, वरी पाणी थो विझे, वरी घिसाए थो, वरी पाणी थो विझे। त संत जे मुंहं मां निकिरी वियो, घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डाले पानी। चओ हरे राम। घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डाले पानी, प्यारे जा कारण तुम घिसत हो वो कारण मैं जानी। यानी संत जो चवण जो अर्थ इहो कि अरे ढोंगी, जंहिं कारण जे करे तूं इहो सभु करे रहियो आहे न, पाणी विझी करे तूं घिसे रहियो आहे, उहो मां सभु सम्झी वियुमि त तूं कंहिं मच्छीअ खे पकड़ण थो चाहे पियो। चओ हरे राम। अच्छा, राजा जे कन में सुबुह साण इहो वियो दोहो, त राजा खे बढ़िया लॻो ॿुधण में ऐं यादि थी वियो। राजा चवंदो पियो अचे, घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी, जो कारण तुम घिसत हो वो कारण में जानी। कुछ कुछ सरल तुरंत यादि थी वेंदा आहिनि। हुनखे यादि थी वियो, वापसि आयो। चओ हरि राम। हेॾो राजा जो जेको मंत्री हुयो उहो ॾाढो कपटी हुयो। अंदर ई अंदर उन काफ़ी वॾा षड्यंत्र तैयार करे रखिया कि राजा खे अगरि मां माराए छॾियां त राजा खे हिनमहिल संतान ॾाढी नंढी आहे, और राजा मूंसां ॾाढो प्रेम कंदो आहे, राजा मूंखे ॾाढो सम्मान ॾिनो आहे, त सभु सम्मतीअ सां हाली मूंखे ई कार्यवाहक राजा ठाहींदा ऐं धीरे धीरे मां राज हड़पे वठंदुमि पंहिंजो। चओ हरे राम। त कंटक कहिड़ो आहे कि कंहिं न कंहिं कारण सां मां हिन राजा खे माराए छॾियां। एॾो वॾो उन पापीअ षड्यंत्र कयो। चओ हरे राम। हाणे कीअं करे सरल तरीक़े सां त उन हिकिड़े माण्हूअ खे वस में कयो जेको राजा जी ॾाढ़ी अची लाहींदो। चओ हरे राम। उनखे पैसा ॾिनई, चई कुझु न कजां, जेको उस्तरो तूं गिटे ते हलाईंदो बसि उहो गले में हलाइणो अथई, एतिरी सी ॻाल्हि आहे, वधीक कुझु न कजां। न भैया मां इहो पाप न कंदुमि, सोचे वठि, न कंदे त अंदर ई अंदर ख़तमु थी वेंदे, तुंहिंजो परिवार संकट में अची वेंदो, ऐं कंदे त मालामाल थी वेंदे। उन ज़माने में तोखे लखे रुपया मिलंदा।
हाणे वो फासी पियो लोभ लालच में अची करे। चओ हरे राम। हाणे राजा आया, तैयार थी वेठा, कपिड़ो पातऊं, वो वीचारो खणी आयो हजामत करण जे लाइ, पाणी खणी आयो, उस्तरो खणी आयो, ऐं उहो छा करण लॻो, उस्तरो खणी करे धार तो करे। छो जो राजा महाराजा वीर बहादुर हूंदा। अॼुकल्ह जे मंत्रियुनि वांगुरु थोड़ी की एयर कंडीशन हाल में वेठा हुजनि ऐं लड़नि मरनि वीचारा सैनिक। चओ हरे राम। राजा उहे ठहंदा जेके पाण वञी करे युद्ध में लड़ंदा, प्राण बाजीअ ते लॻाईंदा। असांजी लक्ष्मी बाई ॾिसो कीअं प्राण त्याग कया, कीअं उन्हनि युद्ध कई। शिवाजी महाराज, महाराणा प्रताप केॾा वीर बहादुर थियनि। चओ हरे कृष्ण। गुरु गोविंद सिंह महाराजन जी परंपरा में प्राणनि जो दान ॾिनो आहे। राजा जा गला बि ओड़ा हूंदा, लंबा चौड़ा, त उहो छा पियो करे, जेको हजम, सिंधीअ में छा चइबो आहे नाईअ खे, सिंधीअ में छा चइबो आहे? नाऊ त बाबा छत्तीसगढ़ी शब्द था ॿुधायो। हरे राम। हजम चइबो अथव, हजम। रोटी हजम करे वरितमि, उहो हजम अलॻि अथव। नाईअ खे छा चइबो आहे सिंधीअ में? हजाम, हजम। चओ हरे राम। हजाम बि चवंदा आहिनि, कोई कोई हजाम बि चवंदा आहिनि। हरे कृष्ण। हाणे उहो हजम थोड़ो नओं शब्द लॻंदो हूंदो तव्हांखे, हा न? उहो ॾिसण लॻो त राजा जो गलो लंबो चौड़ो आहे, त उहो छा पियो करे, पत्थर ते ईअं पाणी पियो विझे, उहो वॾो उस्तरो ईअं पियो घसे, वरी पाणी विझे, हाणे वरी उस्तरो घिसे। राजा खे खेप न ख्याल। राजा जेको दृश्य ॾिसी आयो, संतनि जा वचन ॿुधी आयो, उहे दिमाग़ में हलनि पिया। संत कृपा सां, हरि कृपा सां राजा जे मुख में उहो दोहो निकिरी वियो। कहिड़ो? चओ हरे राम। छा थो चए राजा? घिसे घिसाए घिसे घिसे, घिस घिस डाले पानी, जा कारण तुम घिसत हो, प्यारे वो कारण में जाने। हाणे चई राजा घिसे घिसाए घिसे घिसे, घिस घिस डारे पानी। उनखे हजम खे शक थियो। राजा चए छा तो इहो कमु त मां ई थो कयां। वरी जो राजा अॻिते चई, जो कारण तुम घिसतो, हाँ उस्तरो ई छॾिजियुसि। वरी जो चई, वो कारण मैं जानी, पेर पकड़े वरितई। मुंहिंजी तौबा, मुंहिंजे पीउ जी तौबा, मुंहिंजे ॾाॾे जी तौबा, मां हथ थो जोड़ियां, मूंखे माफ़ कयो। तव्हां सभु ॼाणो था, तव्हां सभु ॼाणो था, मां सम्झी वियुमि। चओ हरे राम। राजा ॾाढो समझदार हो। छा कारण? चई बाबा सभु पतो अथव, मूंखां पुछो न महाराज, कृपा कयो, मूंखे क्षमा कयो। चई मूंखे सभु पतो आहे। वरी चई ॿुधायां। वरी राजा चई ॿुधायसि, घिसे घिसाए। चई न न, घिसे घिसे, घिस घिस डारे पानी। बाबा मूंखे माफ़ कयो महाराज, मां कन पकड़िया, मूंखे जीवन दान ॾियो, मूंखे फांसीअ ते न चाढ़िजो। प्यारे, जो कारण तुम घिसत हो, वो कारण में जानी, पेर पकड़े वरितई। जीवन दान, जीवन दान। राजा चई पंहिंजे मुंहं सां तूं पहिरियों स्वीकार कर कहिड़ो पाप कयो अथई। तेरी पूरी ॻाल्हि चई ॿुधाई। राजा जा त रोंगटा खड़ा थी विया। जी कमाल आहे। अरे बाप रे, ये अगर मां संतन जो सत्संग न कयां हां, हिकिड़ो वचन न खणा हां, त इस त मुंहिंजो त गलो ई धड़ खां अलॻि थी वञे। चओ हरि राम। ये त संतन जे वचन अनायास बिना कुछ किए मुंहिंजे प्राणनि जी रक्षा करे वरिती। चओ हरि राम। हरे कृष्ण। हे हरि। तुरंत राजा उनखे पकड़े करे पंहिंजे मंत्रीअ खे जेल में विधायो। चूंकि क्षमादान ॾेई चुको हो, त हजम खे क्षमादान ॾिनई, एतिरो धन ॾिनई। अॼु खां चईसि तुंहिंजो नाईअ जो धंधो बंदि, ॿियो कोई वापार कर। चओ हरे राम। पतो न आहे लोभ लालच में अची करे वरी तूं कंहिंजो गलो कटे। खबरदार, कानून में रहिजा, फ़ाइदे में रहंदे। चओ हरे राम। त इन तरह सां उहो राजा परम भागवत थी वियो ऐं पंहिंजे राजमहल में रोज़ सत्संग जो उन्हनि आयोजन रखियो। पोइ राजमहल में रोज़ सत्संग हलंदो, प्रभु जो कीर्तन हलंदो। श्री कृष्ण गोविंद।